अॼु मां तव्हां सां ज़िंदगी जे बाबति ॻाल्हाईंदसि। ज़िंदगी हिकु भेरो मिलंदी आहे ऐं हू हिकु भेरो जेका ज़िंदगी मिलंदी आहे न, ॾाढी अनमोल हूंदी आहे, तमामु क़ीमती हूंदी आहे। हुन हिकु भेरो मिलंदड़ ज़िंदगी जो पल पल, लम्हो लम्हो तमामु क़ीमती आहे। उनखे झेरनि झटनि में, नफ़रतनि में ज़ाया न कयो, उनखे इंजॉय कयो, ज़िंदगी सां रांदि कयो। ज़िंदगीअ सां रांदि ख़बर आहे कीअं कबी आहे? ज़िंदगीअ सां रांदि ईअं कबी आहे त ज़िंदगीअ में नंढड़ियुनि नंढड़ियुनि ख़ुशियुनि खे बि इंजॉय कबो आहे। उन्हनि नंढियुनि नंढियुनि ख़ुशियुनि खे इंजॉय कयो ऐं जेकॾहिं इन्हनि नंढियुनि ख़ुशियुनि खे इंजॉय करण लाइ कुझु पैसा लॻनि था त उहे स्पेंड कयो। ईअं न सोचो त सुभाणे छा थींदो। सुभाणे जो मालिक मुंहिंजो अल्लाह आहे। हिन करे अॼु खे जियो। जेकॾहिं तव्हां अॼु खे सुठो जीअंदो त तव्हांजो सुभाणे तमामु सुठो थी वेंदो। हिन करे हिन पल खे जियो। जेको अॼु पल गुज़रे थो न, उन पल खे जियो। सुभाणे जी अल्लाह ॼाणे। हा, ईअं बि चवंदा आहिनि त ईअं न कयो, सेव फॉर रेनी डेज़, सेव फॉर रेनी डेज़, बचायो रेनी डेज़ जे लाइ। अंग्रेज़ी में इहा कहावत आहे त कुझु पैसा बचायो जेके तव्हांजी मुसीबत में तव्हांखे कमु अचनि। पर सच चवां, मां हिन ते यकीन नथी कयां, छो त आउं उन्हनि रेनी डेज़ ते यकीन ई नथी कयां। छो अचनि? असां छो इंतज़ारु कयूं? हा, ज़िंदगी में मुसीबतूं ईंदियूं आहिनि, ज़िंदगी में कॾहिं को अहिड़ो वक़्तु अची बि वेंदो आहे, पर छा उहा ज़ात जेका कॾहिं मुसीबत आणींदी आहे असां ते, त छा उहा मुसीबत खे टारे नथी सघे? तव्हां सुठी दुआ घुरो अलाह साईं खां ऐं पोइ ॾिसो त तव्हांजा ॾींहं कीअं था गुज़रनि। तव्हां स्पेंड कयो उहा पैसो जेको तव्हां रेनी डेज़ जे लाइ रखो था, उन सुठी ज़िंदगी गुज़ारण लाइ स्पेंड कयो। पंहिंजे ॿारनि खे सुठी ज़िंदगी ॾियो। जेकॾहिं तव्हांजो पंहिंजो घरु न आहे त तव्हां रेंट ते को सुठो घरु वठी सघो था। पंहिंजे ॿारनि खे सुठी ज़िंदगी ॾियो। सभु कुझु ॾेई था सघो। बसि अॼु जो मुंहिंजो इहो ई पैगाम आहे तव्हांखे त सुठी ज़िंदगी गुज़ारियो। ज़िंदगी खे हिकु हिकु पल खे इंजॉय कयो। ज़िंदगी तमामु क़ीमती आहे ऐं इहा ज़िंदगी सिर्फ़ु असांखे हिकु भेरो मिलंदी, का ॿी ज़िंदगी कान मिलंदी। थैंक यू सो मच।